अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं त जॾहिं रबन गिरफ़्तार थी वेंदो, ओठे खे मारियो वेंदो, पोइ रईस गफ़ार ख़ान जो आख़िर छा कंदा? छा रईस गफ़ार ख़ान खे बि कमाल ओठे जीअं मारे छॾींदो, या वरी रईस गफ़ार ख़ान खे क़ैद करे छॾींदो कमाल ख़ान, या वरी रईस गफ़ार ख़ान जॾहिं ॻोठु छॾे हलियो वेंदो, पोइ जेको आहे कमाल ख़ान ऐं हाकिम ख़ान इहो हमिलो कंदा? इहा तव्हांखे ॼाण न हूंदी। इहा ॼाण बि असां तव्हांखे इन वीडियो में ॿुधाईंदासीं त ओठो त नेक्स्ट एपिसोड मतिलबु नेक्स्ट न जेका आख़िरी किस्त ईंदी उन में मारियो वेंदो रईस गफ़ार ख़ान जो छा थींदो, कमाल ख़ान बि मरदो इन्हनि जे हथां। दोस्तों पहिरियां इन वीडियो खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। थी सघे त शायदि खोसो भी लोग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त इन खे फॉलो लाइक शेयर बि ज़रूरु कंदा। पहिरीं ॻाल्हि त ॾिसो तव्हांखे ॿुधायूं, ओठो मारिजी वेंदो आख़िरी किस्त में, उन खां पोइ त रबन बि क़ैद हूंदो आहे, गिरफ़्तार हूंदो आहे हथकड़ियुनि में। लेकिन उन किस्त में जेको आहे कमाल ख़ान वारा सॼा इन्हनि जो बुरो असरु कंदो आहे रबन, ठीकु आहे, वारिस बि ईंदो आहे। लेकिन रईस गफ़ार ख़ान जॾहिं ॻोठु छॾण जी कोशिशि कंदो आहे, हिकु पासे थियण जी कोशिशि कंदो आहे, पोइ जेको आहे न इहो कमु कयो वेंदो आहे कमाल ख़ान जी तरफ़ां। पंहिंजे भाउनि जे जो हिते न हूंदो, मतिलबु हिकिड़ी साइड हूंदो, तॾहिं हीउ हशर उते थींदो आहे। पोइ उन जे चकर में जेको आहे कमाल ख़ान सभु कुझु विसारे वेंदो आहे त हीउ मुंहिंजो ॻोठु हुयो, मां हीउ छा करे रहियो आहियां, एॾो ज़ुल्म आख़िर छो करे रहियो आहियां। लेकिन उते इन जो बुरो असरु कमाल ख़ान जो नेक्स्ट मतिलबु जेका आख़िरी किस्त चढ़ंदी आहे, छो त हिन हफ़्ते में जेको 5 किस्तां ईंदियूं उहे आख़िरी सीज़न मतिलबु आख़िरी इहे किस्तां आहिनि, इन्हनि में ड्रामे खे ख़तमु कंदा। बहरहाल दोस्तों, ज़ाहिर ॻाल्हि आहे एंड ते ड्रामे जो थियण वारो आहे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।